तस्वीर जा ॿ रूप। पहिरीं आहे पैलेस ऑन व्हील, हिंदुस्तान जी ऐं दुनिया जी सभिनी खां वधीक महांगे मां महांगी हिकिड़ी ट्रेन। अचो त ॾेखारियूं तव्हांखे हीअ स्टेशन ते पहुता आहियूं, जिते वेलकम करे रहिया आहिनि ज़बरदस्त माण्हू पैलेस ऑन व्हील खे। हिन जे अंदरि सभु कुझु आहे, डीलक्स रूम आहिनि ऐं सुपर डीलक्स रूम आहिनि। ॾिसो ट्रेन प्रवेश करे रही आहे प्लेटफॉर्म ते। हीअ आहे उहा डीलक्स। हिकु तस्वीर ॾिसो, हिन में तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं पैलेस ऑन व्हील, महाराजाउनि जी ट्रेन, जंहिंजे अंदरि महाराजा जहिड़ो नंढी कैबिन आहे त सभु कुझु इन अंदरि आहे। हीअ ॾिसो सभिनी जो स्वागत थो कयो वञे। जेका महिमान अचनि था रेलवे स्टेशन ते, उन्हनि खे ख़बर पए त हीअ महाराजा जहिड़ा इंसान आहिनि। अचो तव्हांखे ॾेखारियूं था पहिरीं डीलक्स रूम। हीअ ॾिसो ट्रेन जे अंदरि वञी रहिया आहियूं, तव्हांखे किथे बि महसूसु न थींदो त हीअ जेकी ट्रेन आहे उहा हिकु महल आहे, पर हिकु महल जो ढांचो ॾिनो वियो आहे। हिन में हर का फैसिलिटी आहे। हीअ ॾिसो 13 डीलक्स कैबिनूं आहिनि हिन ट्रेन में, ऐं इन खां गॾोगॾु अचो त तव्हांखे ॾेखारूं था सुपर डीलक्स रूम। हिन डीलक्स रूम में बि तव्हांखे 5 स्टार जहिड़ो लुक मिलंदो। अचो त ॾिसूं हिन 5 स्टार जो लुक पैलेस ऑन व्हील। हिन में ॾिसो डबल बेड आहिनि, सिंगल बेड आहिनि, तव्हांखे पूरो AC अहिड़ो लॻंदो तव्हां त 5 स्टार होटल में आहियो। हीअ आहे हिकु असांजे हिंदुस्तान जी तस्वीर, ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं ॿी तस्वीर। कर्नाटक खां हलण वारी हिकु जेकी दिल्ली ट्रेन अचे थी, उन जी हिकु रिपोर्ट श्री कमल वर्दाणी तव्हांखे ॾेखारींदा। हीअ ॾिसो सुपर डीलक्स रूम में 5 स्टार खां बि मथे फैसिलिटी आहिनि, खाधा पीता, रहण, बाथरूम ऐं हर का फैसिलिटी। तस्वीरूं अचो त ॾिसूं ॿियो तस्वीर हिन जी। SK TV चैनल में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। हिन वक़्तु मां कोपर गांव खां वेठो आहियां और ये ट्रेन कर्नाटका एक्सप्रेस आहे जेकी दिल्लीअ तक वेंदी आहे। और हिन वक़्तु असां छा नालो जनरल डब्बे जे अंदरि मां यात्रा करे रहियो आहियां पंहिंजे साथी कैमरामैन प्रकाश रामचंदानी सां गॾु राष्ट्रीय संवाददाता कमल वर्धानी। तव्हांखे हिकु झलक ॾेखारे रहियो आहियां हिन जनरल डब्बे जी। हिन जनरल डब्बे जे अंदरि 52 सीटूं आहिनि, लेकिन लॻभॻि जेकी जनसंख्या हिन जे अंदरि वेठी आहे 150 खां मथे। इन दॿनि खां बि ज़्यादा जी जनसंख्या हिन में वेठी आहे। हिकु यात्रीअ खां पुछण सां कि उहो बेंगलोर खां कल्ह शाम जो 7:32 ते वेठो आहे, जेको अॼु इटारसीअ में शाम जो लॻभॻि 5 लॻे पहुची रहियो आहे। यानी एॾो लंबो सफ़र माण्हू हिन जनरल डब्बे में करे था पिया। त मूंखे मुंहिंजो हिंदुस्तान जे रेलवे मंत्रीअ सां हिकु निवेदन आहे कि हिन जे अंदरि जनरल डब्बे जा कोच वधाया वञनि ऐं मोदी सरकार हिन तरफ़ ध्यानु ॾे। सफ़रनामे में हिकु दफ़ो वरी तव्हांजो स्वागत। अॻिते जीअं बि असांजो सफ़रनामो हलंदो, मां तव्हांखे ॿिए दृश्य ॾेखारींदुमि। मां ख़ुदि हिन वक़्तु जनरल डब्बे में यात्रा करे रहियो आहियां। हिन खां पोइ मां रिजर्वेशन दॿे में ऐसे दॿे जा बि तव्हांखे सीन ॾेखारींदुमि। धन्यवाद। हिन सफ़रनामे जे अंदरि जीअं मां तव्हांखे हिन वक़्तु जनरल डब्बे जा सीन ॾेखारे रहियो आहियां, ॿुधाए रहियो आहियां, लेकिन गॾु हिकु यात्रीअ सां गॾु मां बीठो आहियां जंहिंजो मां इंटरव्यू हिंदीअ में वठी रहियो आहियां। इहे न यात्री खां ही असां हुनजो पंहिंजो परिचय पुछंदासीं। सर, आपका नाम? मेरा नाम बसंत साहब है। बसंत साहब है। थोड़ा जोर से बोलो। बसंत साहब। आप कहाँ से आ रहे हैं? हम बेंगलोर से आ रहे हैं। कितने बजे चढ़े थे आप? 7:20 पर चढ़े। अभी आप कहाँ जा रहे हैं? इटारसी जा रहे हैं। इटारसी कितने बजे पहुँचेंगे? इटारसी 9:40 पर पहुँचेंगे। यानी आपको लगभग 1.25 दिन हो जाएंगे इस ट्रेन के अंदर सफ़र करना। आपको इस ट्रेन के अंदर क्या क्या तकलीफें आई या आपको अच्छा लग रहा है कि ये सुविधा है? तकलीफ आई तो ज़्यादा है, बाथरूम तो पूरा कचरा भरा हुआ है, जाने लायक नहीं है। पानी है टंकी में? पानी भी नहीं है।
अच्छा, पानी भी नहीं है। आप रेलवे मंत्री से कुछ शिकायत करना चाहेंगे? क्या बोलना चाहेंगे रेलवे मंत्री? सर से बोलना चाहेंगे कि ध्यान दीजिए, थोड़ा जनरल पर भी ध्यान दीजिए। आदमी लोग इमरजेंसी में सवारी करता है, टिकट नहीं मिलने के अनुसार इमरजेंसी में सफ़र करता है, क्या करेगा, मजबूरी है। बसंत सावले जो चवणु आहे कि असांखे रिजर्वेशन जे अंदरि टिकट न मिलण जे कारण मजबूरीअ में हिकु सफ़र करे रहियो आहियां मां सामान्य दॿे में। लेकिन असांजे रेलवे मंत्री खे इहो ध्यानु ॾियणो खपे सामान्य माण्हुनि जे मथां बि थोरी सुविधाऊं वधाई वञनि, छो कि हिते बाथरूम बि ॾाढो गंदो लॻो पियो आहे, बाथरूम में बि असुविधाऊं आहिनि, इन तरफ़ उन्हनि जो ध्यानु वञे। धन्यवाद बसंत जी। अचो त मां तव्हांखे ॿिए यात्रा खां बि मिलाए रहियो आहियां ऐं हुनखां बि इंटरव्यू वठी रहिया आहियूं कि हिते छा दिक़तूं अची रहियूं आहिनि। सर आपका नाम? मेरा नाम इंद्रजीत है। इंद्रजीत। आप कहाँ से आ रहे हैं हम बेंगलुरु से आ रहे हैं। और कहाँ जा रहे हैं? जा रहे हैं हम बक्सर जा रहे हैं। तो आप इस जनरल डब्बे में क्यों यात्रा कर रहे हैं? पिछली बार हम 4 मंथ पहले गए थे, उसका टिकट था, बट उसमें टॉयलेट करने का कोई सुविधा और ना ही बैठने का कोई सुविधा। उसमें हम रेल मंत्री से एक बात कहना चाहेंगे, एक बात मेरा शिकायत है कि जो पहले से वेटिंग टिकट लिए हैं वो तो जा रहे हैं, बट जो जनरल का टिकट लेकर के आप फाइन मार रहे हैं 400, 500, 600, ये रेलवे मंत्री से हमें बहुत अपने खेद रहेगी, शिकायत रहेगी। क्या पैसा न करे, कंफर्म टिकट देना हो तो दो, और नहीं तो कोई और तरीका निकालिए। कमल वरदाणी, प्रकाश रामचंदानी की जी हिकु रिपोर्ट। त जेका वेटिंग लिस्ट में आहिनि उहे बि हिन दॿे में आहिनि ऐं जेका जनरल टिकट वठी करे वेठा आहिनि उहे बि हिन दॿे में आहिनि। त आख़िर 52 जे हिन दॿे में घणा 100,000, छाकाणि त 30 अगरि दॿा आहिनि, 30 जी वेटिंग लिस्ट में अगरि 100 माण्हू बि हुजनि मिनिमम